पीटीआई ज़िले नौशहर फेरोज़ जो सदर इरशाद अली स्थान BR टाइम न्यूज़ के रिपोर्टर वसीम मखदूम सां ॻाल्हाईंदे चयो त बिरिया रोड वापडा सब डिवीज़न ऑफिस में असांजे कारकुननि ऐं माण्हुनि सां सुठो बर्ताव नथो कयो वञे। एतिरे हद ताईं जो बिरिया रोड प्रेस क्लब जो सदर सहाफ़ी अदील गुल जेको असांजे कारकुननि सां गॾिजी कवरेज लाइ वियो हुयो उन जे ख़िलाफ़ पिणु केस दाख़िल कयो वियो आहे। हुन आला इख़्तियारनि खां घुर कई आहे त हितां जे अमले खे फौरी तौर हटायो वञे ऐं सहाफ़ीअ जे मथां केस जी सख़्त लफ़्ज़नि में मुज़म्मत करियां थो। तव्हां ॿुधायो त जेको आहे सो बिरिया रोड जे जेको आहे सो मसइला आहिनि, घणा वापडा जा मसइला लॻा पिया आहिनि ऐं कुझु माण्हुनि ते FIR थियूं आहिनि, त उन जे बारे में तव्हां छा था चओ? बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। मां हिकिड़ी ॻाल्हि वधारे कयां ताज़ो रिसेंटली बिरिया रोड में हिकु मसइलो उथियो आहे जंहिंमें असांजो PTI जो रहनुमा ख़तमु थी वियो। उहो चोरी बिरिया रोड में जेके हेस्को जा अमलदार आहिनि उहो फ्री प्लान हिकिड़ी चोरी कंदा आहिनि, जंहिंते असां फर्ज़नि खे जेके चयो तव्हां हिनखे लोकेट करे वठो। छो त असल में लोड शेडिंग जी मेन वजह इहा आहे चोरी। जेके चोरी नथी थिए त लोड शेडिंग नथी थिए थी। अॻु में मां CO सां मीटिंग वञी हुई ऐं उन मीटिंग में CO साहब असांखे पाण चयो साईं चोरी ख़तमु थिए त असां लोड शेडिंग छो कंदासीं। विच में हिन इशू छा आहे 12 कलाक ऑलरेडी असां वटि लोड शेडिंग आहे, 12 कलाकनि मां 8 कलाक लाइट बिजली माण्हू खे पहुची ऐं हिन जो ॾंढो हिते वापस ईअं आहे त जेका मीटर आहिनि हुनखे डिटेक्शन हणी हुन मीटर कटराए चवंदा खूंदियूं हणो ऐं इहो ऑलरेडी पूरे ज़िले में नुक़सानु पियो थो रहे। सभिनी फर्ज़नि किरे राति जो 1 बजे हिकिड़े क्रैक माण्हूअ खे गोदाम मीटर हले पियो, हुन उहे ड्रिंकूं लाथियूं पियूं जीअं असां पंहिंजी चोरियूं हलाए सघूं ऐं यूनिट कंटिन्यू करे सघूं। शहर खे तकलीफ़ हुजे, फैक्ट्रियूं वञी हलनि उन ते फर्ज़नि किरे हुते पहुतो ऐं हुन 1:25 ते उहा वीडियो मूंखे मोकिली जेकी मुंहिंजो लाइव हलाई। उन खां पोइ फर्ज़नि किरे सां ॻाल्हायो, फर्ज़नि किरे खे पूछियो त तव्हां केस जो सां मिलियो। इहो राति जो इशू उतां जे इदारे सां आहिनि ऐं कारोबारी माण्हू बि आहिनि, मां कंहिंजा नाला खणी कोन थो चाहियां पियो। उन्हनि उहो इशू ठाहियो त असांजो उहो माण्हू जॾहिं पार्टी फर्ज़नि किरे विया ऐं दोस्त हुआ उते विया त हुननि उते ॼाणी ॿुधी प्री प्लान सां बदतमीज़ी कई। बदतमीज़ी हुननि कई, चोरी बि हू कनि ऐं FIR असांजे माण्हू ते कटे। जॾहिं त मूं SDO खे इंजीनियर खे चयो तव्हां FIR न कटायो। असल में वापडा जी पोल पियो खुले न फर्ज़नि किरे जे अमल सां, जो पंहिंजे पोल खे ढकण लाइ हुननि प्राइवेट माण्हू घुराए। हिकिड़ो माण्हू जंहिंजी मेयर पोस्टिंग आहे उहो ड्राइव थो करे बिरिया रोड खे टाउन खे। उतां जो केस जो आहे SDO खे मूं चयो आहे त FIR न कटाए त हुन उतां जो नून जो हिकिड़ो अॻवाणो मरियो लोकल अॻवाणो ज़िले जो उहो हुन सां गॾु वेठो आहे। हिते सिधी हट धर्मी आहे न, हिकिड़ी चोरी बि सीना चोरी। उन खां पोइ उतां आयो कवरेज करणु उमराणी साहिब नुमाइंदो उते वियो, उन ते उन FIR कटाए जॾहिं उन का बि एक्टिविटी कोन्हे। सदर प्रेस क्लब बिरिया रोड जो हाणे इहे दहशतगर्दी न आहे छा आहे। असां सभु कंडेम था कयूं उन्हनि शयुनि खे त बाबा इंसाफ़ थिए। असां धुर न आहियूं, असांजे आम माण्हू खे तकलीफ़ आहे, आम शहर ई मरे थो। हिते असांजी सिंध में ख़ुशि नौशहरों में त जंहिं माण्हू खे मीटर आहे उन लाइ वॾो वबाल थी वई आहे बिजली। जेको चोरी वारो थो उन में बि इनवॉल्व आहे, उनजी यूनियन से इनवॉल्व आहिनि ऐं उहे पैसा वठी उन्हनि खे ख़तमु था कनि पिया। इन ते CO साहिब सां मुंहिंजी तफ़सीली डिस्कस थी, इंजीनियर सां मुंहिंजी थी। उन खां पोइ इहो रिएक्शन तव्हां असल में जेकॾहिं 2 कम्यूनिटी पाण में आहिनि त इदारे जो छा वञे। मां PTI ज़िले सदर इन ॻाल्हि ते मां बिल्कुलु सख़्तु नज़र मुज़म्मत कयां थो। मुंहिंजी कल्ह CO साहिब सां ॻाल्हि ॿोल थी हुई, अॼु बि इंजीनियर सां मुंहिंजी मीटिंग थी आहे त बाबा इदारे जो छा वञे। जॾहिं कीजा कम्यूनिटी पाण में विड़ी आहे त FIR 16 कटाई आहे, जेको 8:30 ते ठारू न वेठो आहे। उन ई कहिड़ी ॻाल्हि सुबुह 9 बजे ऑफिस में छा थियो। उन खां पोइ FIR कटाई आहे, उन प्रेस क्लब जे सदर ते FIR कटाई अथनि। हेॾो वॾो ज़ुल्म आहे, इदारो आहे जेका गुंडागर्दी खे बि निटा। जेको तव्हां चोरी बि तव्हां कयो, चोरी बि तव्हां कयो, माण्हू खे माना मां इहो चवणु पियो चाहियो त हुतां जो हिकिड़ो इदारो आहे, हिकिड़े माण्हू जी पोस्टिंग आहे मेयर में, उहो उन वक़्तु छा थो करे पियो। ॿिया जेके प्राइवेट माण्हू आहिनि उहे उन वक़्तु छा था कनि पिया। ऐं तव्हां हिन वीडियो में ॾिसो त हुनखे कुर्सियूं वापडा जो अमलदार थो वणे पियो, जेको सभु असांजो इदारो आहे। गवर्नमेंट वफ़ाक़ में असांजी आहे, मां ज़िले सदर आहियां, गवर्नर असांजो आहे, अपोज़िशन लीडर असांजो आहे। असांजे इदारे जो माण्हूअ खे अपोज़िशन लीडर माण्हू जेके नून जा आहिनि उहे उनखे यूज़ था कनि। छो त नून ऐं हू हिक ॿिए सां करप्शन करण में मुलवस आहिनि ऐं हू डिमांड नोट पुछणु वियो आहे। हुनखे PTI सम्झंदो ज्यादती कई अथनि। मां इहा डिमांड थो कयां पंहिंजी पार्टी जी मर्कज़ी क़यादत खां बि ऐं इदारे खां, फिलफोर उतां जे SDO खे उतां जे जेके अमलदार आहिनि उनखे हटायो वञे। छो त हुननि तज़लील कई आहे असांजी पार्टीअ जी बि ऐं इदारे जी।
इदारो माना तव्हां माण्हुनि खे रिलीफ ॾियो या माण्हुनि खे तव्हां पातराणी कढंदो तव्हां इहो इदारो ईअं रहंदो ऐं हिकिड़ो माण्हू कुर्सी खणी रहंदो भले चाहे कहिड़ो साहिबु असांजे PTI जो उहो न बि हुजे तव्हांजो क्लाइंट त आहे न उहो तव्हांखे इज़त ॾियण जो हक़ कान तव्हांखे हुन ॻाल्हि त मां जी इहा डिमांड आहे मर्कज़ खां बि इदारे खां बि त बाबा महिरबानी करे फिलपोर इन पूरी कैबिनेट सब डिवीज़न खे स्टाफ आहे इनखे चेंज कयो वञे ऐं इन वॾे पैमाने ते इंक्वायरी कराई वञे जेको बि हिन में मुलवस आहे उनखे सज़ा ॾिनी इहा रिक्वेस्ट कनि पंहिंजी मर्कज़ी क़यादत खे बि त जीअं हू हिन शइ खे ॾिसनि ऐं CO सखर खे सेटको खे त महिरबानी करे इन ते जल्द खां जल्द एक्शन खणनि असां ज़िले वाइज़ हड़ताल जो सॾु ॾींदासीं जंहिंमें सियासी समाजी माण्हू सां गॾु आहिनि जंहिंमें वापिया जी इंतिहाई वॾियूं ज़्यादतियूं आहिनि ऐं उन खिलाफ़ क़दम खयूं वॾी महिरबानी